अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जानी छा हाल आहे? ख़ुशि आहियो? मालिक जा एहसान, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। कहिड़ी ख़बर चार आहे? कमु पिया कयो छा? हा बसि यार, बच्चनि जो गुज़र सफ़र। न माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। अचो वेहूंसि। अचो। अमजद जानी कीअं अचणु थियो? यार सिंधी सक़ाफ़ती ॾिहाड़ो अचे पियो, सोचूं पिया त को प्रोग्राम ठाहियूं। तव्हांजो छा ख़्यालु आहे? माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे, नेक अमल आहे। जी। पर यार तोखे त ख़बर आहे, असां ग़रीब मज़दूर माण्हू रोज़ी रोटी में फाथल हूंदा आहियूं। ॿाहिरि निकितासीं त बच्चा बुख मरंदा, तंहिं करे असां ग़रीब ॿाहिरि नथा निकिरी सघूं। शमीर जानी, सिंधी ॾिहाड़ो ग़रीब या अमीर जो नाहे हूंदो, सिंध में रहंदड़ हर सिंधवासी जो आहे। अव्हां बिल्कुलु सही था चओ, पर असां ग़रीब नथा निकिरी सघूं। शमीर जानी, जेकॾहिं हर माण्हू ईअं सोचींदो त पोइ सिंध जो छा थींदो? सिंध जो छा थींदो? बसि यार, अलाह मालिक आहे, पाण छा था करे सघूं। शमीर जानी, पाण घणो कुझु करे सघूं था। तव्हां ॾिसो न, सिंध में धारिया अची विया आहिनि। कराची, हैदराबाद, हर जॻह अफ़गानी भरिया पिया आहिनि, पंहिंजी सिंध खे पिया खाइनि। जेकॾहिं पाण गॾु न थियासीं त पंहिंजी सिंध खाॼी वेंदी। शमीर, पंहिंजी सिंध खाॼी वेंदी। बिल्कुलु यार, तूं सच थो चवीं। तुंहिंजो हिकु हिकु लफ़्ज़ मूंखे दिलि सां लॻो। मां तोसां गॾु आहियां, तो यार अॼु मुंहिंजो सुतल ज़मीर जॻाए छॾियो। हाणे ॿुधाए त पाण सिंध जीजल खे इन्हनि दुश्मननि खां कीअं बचायूं? तव्हां सभिनी खे हिकु आवाज़ थी, अमीर तोड़े ग़रीब, नंढा वॾा सभु हम आवाज़ थी करे ॿाहिरि निकिरूं ऐं आवाज़ उथारियूं। पाकिस्तान गवर्नमेंट खे अपील कयूं त पंहिंजी सिंध मां धारिया ॿाहिरि कढिया वञनि।